नादरीन सोच टीवी में भली कार ख़बर शामिल क्यों था। डिगड़ी में पिराणा ढंढ के शहीदन की सार लहो। डिगड़ी के दे 175 के गोठाड़न राणो रमदानण पराण जा रिवासी सैयद लखी शाह जा 22 घर बुड़ी विया। सैयद सगोरा मासूम बारड़न समेत बेयारो मददगार बणियल चूंडियल नुमाइंदनि सां गॾु कंहिं बि सार न लधी। हुकूमत सिंध सां गॾु मीडिया के वार करण की अपील कई है। इन मौके ते सैयदन सोच टीवी के रिपोर्टर सैयद अली हसन शाह सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजा सभु कुझु पक्का कच्चा घर पाणी हेठि अची विया आहिनि। सैयदनि जा 22 घर बुॾी विया आहिनि। संदसि मासूम ॿारड़नि समेत बेयारो मददगार बणियल आहियूं। मुतासिर सैयद बिरादरी के माण्हुनि चयो आहे त अञा ताईं सिंध हुकूमत समेत चूंडियल नुमाइंदा तोड़े समाजी अॻुवाणनि पारां बेका वहार न कई वई आहे। वधीक सैयद बिरादरी के माण्हुनि चयो त बोर सबब सख्त परेशान आहियूं। हुकूमत सिंध समेत समूरन वसवारन के मदद की अपील कयूं था। जी हिन वक्त असां मौजूद आहियूं शहर डिगड़ी जे ॻोठ राणो रमदान जा हिकु पुराण जा रवासी सैयद जेके असांजा सादात हिते पुराण जे किनारनि ते रहनि था। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। ही ॿोॾ मुतासिर आहिनि। हिन ॿोॾ में तमामु हिननि जा घर ढही पट थी विया आहिनि ऐं कुझु माण्हू जा वीचार कुझु हिन तरह हुआ। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। हाँ ये असांजो नुक़सान जो थियो है, ये घर किरी पिया आहिनि, पानी असां ते चढ़ी वियो आहे। हाणे जेको सो असां सां इहो मदद करियो, न असांखे टाइट मिलिया, न असांखे कुझु मिलियो आहे। हाणे इहो असांखे एतिरो ॾियो जो असीं पंहिंजा बचा असीं पंहिंजो पर्दो करे लिकायूं। किरी वियूं, रोड बंदि थी विया, हर शइ ख़तम थी। असांखे को गुज़र सफ़र आई कोन्हे। असीं इहो काठिन वारी मज़दूरी करियूं, आणियूं आहे, खाऊं असीं। पोइ इहो काठिन हींअर तव्हांजो गुज़र कीअं पियो थिए? साईं गुज़र हाणे हींअर असीं वेठा आहियूं, को बि कोन्हे। बसि जेको सो असांखे न कुझु को मिलियो आहे। अच्छा, को गुज़र पोइ तव्हांजो को गुज़र कोन्हे, तव्हांजो को रस्तो निकिरण जे लाइ? को बि कोन्हे साईं, किथां बि कोन्हे। पुलूं किरी वियूं आहिनि, को बि रस्तो असांजी घटी कोन्हे। जेको असीं त मजबूर थियो आहे जेको हिते वेठा आहियूं। अञा असीं रोड रस्ते ते अचण वारा आहियूं। असीं सैयद माण्हू किथे असीं बचा वठी अची रस्ते रोडनि ते विहारियूं। इहो महिरबानी करियो जेको असांजी टाइट जा ॿियो को जेको असां अहिड़ी मदद करियो जेको आहे। असांखे पाणी तमामु घेरे आयो आहे चारे तरफ़, का रस्तो कोन्हे, को असांखे खाइण पीअण कोन्हे, न असांखे का मज़दूरी आहे। ऐं मज़दूर माण्हू आहियां। ऐं गवर्नमेंट के सरकार के अपील थो करियां, मूंखे को टेंट को असांखे को वग़ैरह को राशन पाणी असांखे ॾियनि। सोच टीवी सां गॾु अली हसन शाह, मिरपुर ख़ासि।